चलो तुझो नाव बाज गोड़ियाई मना रिय थंबे रिय थोड़े तू छपर तू छा उजाड़ो कहाँ तोखे मालूम सबकी
साईं वटि एहसास, उमंग, तड़प, फ़राक़, विसार, फ़लसफ़ो ऐं नफ़्सियात जा निराला अंदाज़ मौजूद है। यार मूं वटि त साईं जे तारीफ़ जा लफ़्ज़ ई कोन्हनि, बिल्कुलु लफ़्ज़ कोन्हनि, पर बतौर साईं अनवर पीरज़ादे जे साईं वटि लफ़्ज़ झोलियूं झलियूं बि चवनि था त साईं इस्तेमालु करे अमल करे। असांजा माण्हू काश असांजा माण्हू कुझु भला थियनि, पर असांजे माण्हू त पंहिंजे ॿारनि खे ॿियनि मीडियम जे स्कूलनि में विहारे पंहिंजे नस्ल खे पाण ई कटे छॾियो आहे। बिल्कुलु सही लॻी, पर यार तुंहिंजी तक़रीबन समूरी ॻाल्हि में मूंखे मायूसी नज़र आई। तूं मायूस छो थो थिए यार? हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए, जे माण्हू वटि काई हुजे ऐं उहो मायूस थिए, इहो न हुजे। पर यार मूंखे लॻंदो आहे त मां सदियुनि खां साईं जे पैगाम जी प्रचार करे रहिया ऐं माण्हुनि जा अंबोह मुंहिंजे चौधारी ठगल टुकड़नि शीशनि जे टुकड़नि सां बिखरी विया हुजनि ऐं मां उन्हनि खे मेड़ी ते पाण खे ज़ख़्मी करे विधो। इहा त हक़ीक़त आहे, असांजा माण्हू बिल्कुलु वॻल शीशनि जे टुकड़नि में पंहिंजा अक्स ॻोल्हे ख़ुदि सनाई जे धुमनि में फाथल आहे। असांजे मुआशरे खे अहिड़ी उॾोई वकोड़ी गई आहे, अहिड़ी उॾोई वकोड़ी गई आहे जो असांजे माण्हू सिखनि सम्झनि ऐं सब त बिल्कुलु ख़तमु थी वई आहे। हर माण्हू इहो थो सम्झे त अकाबर जी मां आहियां। अॻे हिकिड़ो ज़मानो हूंदो हुयो, कचा घर हूंदा ऐं माण्हू जी ज़मीन न रहंदी, पर जॾहिं खां सीमेंट ऐं बजरी आई आहे माण्हू बि पका थी विया। बसि मिड़ई निर्जाए जो नक टके घुमण जो फैशन जो आम थी वियो आहे। यार मूंखे त एतिरो अंदाज़ो ई कोन हो त माण्हू एतिरो बि हेठि किरी सघे जो इल्म ऐं फ़हम खे छॾे रुगो माल गॾु करण जे चकर में माल माल माल। पर यार असांखे त साईं जो सबक़ ई ॾियो आहे। साईं फरमायो आहे न त माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी, माण्हू घुरनि माल ऐं सभु ॾींहं घुरां सुपरी, दुनिया जे दोस्त खां फिदा कयां फ़िलहाल। दुनिया में सब कोई दुआ मुमकिन है, जीअं तूं थो सोचे आहे पई दुआ, पर हिते हर माण्हूअ खे पंहिंजो रिवार्ड हुजे कम जो। जेको कुझु बि करे थो उनखे रिवार्ड खपे, केरु बि हुजे, चाहे वो दौलत जी सूरत में हुजे या शोहरत जी सूरत में, सभिनि खे पंहिंजो रिवार्ड खपे। हर माण्हू चाहे थो त उहो मशहूरु हुजे, उनखे शोहरत हुजे, पोइ उहो असांजो अदीब हुजे, सियासतदान हुजे या स्टेज जो लोकल अदाकार हुजे, सभिनि खे इहो थो घुरिजे। मां तुंहिंजी ॻाल्हि सां 200% एग्री थो कयां त पैसो ऐं ईमान, पैसो ऐं शोहरत माण्हू जो ईमान बणिजी चुको आहे ऐं हुनखे हासिल करण जे लाइ माण्हू कंहिं बि हद ताईं हेठि किरी सघे थो। बिल्कुलु सही ॻाल्हि। वालेकुम सलाम। जन्नतुल मकाम दोज़ख तो सब आरा। जमाल साहब की पार्टी ये आहे जमाल साहब की सत्ता। गरीब आहे फकीर आहे जिथे खुदा वास्ते खुदा में ॾींदो आहे। पर अव्हां ॿिन्ही में जमाल साहब केरु आहे? हूअं त मूंखे हुजणु घुरिजे पर अॼुकल्ह साईं
ॿ सेमेस्टर पूरा थी चुका है। हींअर तहक़ीक़ी मवाद पर छो वियो इन लाइ मूंखे गाइडलाइन अव्हां जो ॾिसो छा अव्हां मुंहिंजी मदद कंदव? मारे वीचार मदद न करे तुझे मतलब हे असांजो दोस्त मकरम माण्हू आहे बेहतरीन दोस्त आहे असांजो हे मजबूर जी मदद करण खां पोइ मरी वेंदो आहे जेकर मदद न करे मरी वेंदो इन जे करे हे तव्हांजी मदद कंदो पर रुॻो हेठि मां बि त तव्हांजी मदद कंदुमि अच्छा हा छो त असां गॾु हूंदा आहियूं हर वक़्तु हर कम में गॾु हूंदा आहियूं हाणे बि गॾु ई आहियूं न गॾु आहियूं अच्छा अच्छा जमाल साहब अव्हां मुंहिंजी हेल्प कंदव न? कुछ नहीं फुजूल आहे कंदो हेल्प तव्हां सही जाइ ते आयो आहियो बिल्कुलु सही जाइ ते हे उहा जाइ आहे जिथे तव्हांजा सभु मक़सद पूरा हे मुंहिंजो दोस्त जेको बि कमु कंदो आहे न हिन सां गॾु मां बि उहो ई कमु कंदो आहियां बांह ॿेड़ी थी करे असां सेम आहियूं जेकॾहिं हिन सां ॻाल्हि नथी त मूं सां हाँ सर तव्हां इहो ॿुधायो त एमफिल में तव्हांजो मौज़ू कहिड़ो आहे? सर मुमल जी सूंह जो अभ्यास अल्लाह मुमल जी सूंह जो अभ्यास यार केॾो त ख़ूबसूरत मौज़ू आहे असांखे लॻे थो हिते ई नाले लाइ नाले मुमल जी सूंह जो अभ्यास हा ॾाढो दिलचस्प मौज़ू आहे साईं चवनि था जॾहिं जाम तमाचे पहिरियों दफ़ो मुमल खे ॾिठो हो न ॾिठो ई जाम तमाची न राणो राणो ओ अरे यार राणो ओ माय गॉड यार असल ॻाल्हि छा जो भॼन मां हुसो ॾिठण दिमाग़ कमु नथो करे मुंहिंजे चवण जो मतिलबु इहो आहे त मां हुस्न जे मौज़ू खे ॾिसी करे मुंहिंजी ज़बान तिखी थी मौजू खे ॾिसी करे या मौजू खे ॿुधी करे? ॾिसी करे न न मां इहो चवण चाहियां असल में त जॾहिं मुमल खे पहिरियों दफ़ो राणे जे साथियुनि सां गॾु मुमल खे ॾिठो हुयो हेलो 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 एक्सक्यूज़ मी राणे पंहिंजे साथियुनि समेत मुमल खे ॾिठो ई कोन ऐं राणे जे साथियुनि आख़िर ताईं मुमल खे कोन ॾिठो इहे थोरी आहे सभु ॻाल्हियूं तुंहिंजियूं सही या हाणे ॾिठो इश्क थी सघे थो न हिन दुनिया में केरु आहे तूं हिन दुनिया में हाणे ॾिठो इश्क कंदो मूंखे ॿुधाए केरु आहे अॼु जो दौर उहो आहे हीअं अखियूं मिलियूं नज़र टिकी वेझो वियो भरिसां बीठो मोबाइल कढी साम्हूं वारी खे ॾिनी हिन में नंबर त सेव करियां माफ़ कजो थोरो आहियां कोन पर थी वियो आहियां जेको असल मक़सदु आहे चवण जो उहो इहो आहे त तव्हां पंहिंजो नंबर मुंहिंजे दोस्त खे ॾियो न जमाल खे तव्हां नंबर ॾियो हे हूअं ई जेको तव्हांजो तहक़ीक़ी मवाद ठाहींदो मवाद ठाहे साॻियो ई मूंखे चवंदो छोकिरी खे फ़ोन कर बजाए उन टाइम ते फ़ोन कयां हाणे तो घुरां त प्रॉब्लम कहिड़ो आहे मां जमाल साहब का ही सिखना चाहिए माशाल्लाह सुठी बेइज्जती कई जमाल साहब हम की गाइड करदो वञे ठीकु आहे अवां सुभाणे खां रोज़ अचो सर थैंक यू सो मच थैंक यू सर बस एतिरो हेॾी ख़ूबसूरत छोकिरी हुई हेॾी उनखे न एतिरो टाइम ॾिनो चाहियां थी त सलाह करे असां बंदा ख़ुदा जो मां पाण खणी अचां हाणे बि चांहि खणी अची सघे थो हाणे बिना पीसे चांहि मज़ो ॾींदे खणी थो चांहि तुंहिंजे लाइ त शुगर फ्री खणी
छा थियो मां त हिते ई वेठो आहियां तोखे नज़र नथो अचां छा भाऊ ज़ाल जे ज़हर आलू जुमलन मुझे अखियुनि जो नूर विञाए विधो मुझे मां कर ये लगे तो तबाह बर्बाद ये मुभा चलो छुआ तू तो चई जो तू इश्क की शादी कई आ तोखे पसंद जी ज़ाल मिली आ हां बाबू जी पहिरियों दफ़ो हर को चवंदो आहे इहे मां चयो बि त सम्झो बि पर मुंहिंजा भाउ साले महबूबा में ॾींहुं राति जो घुरे उतरी अरे पर थियो छा आहे छा थियो सुबुह वार कटण लाइ जो हीअं हथ विझई त तिरकी मुंहिंजे कमीस में बसि पोइ कमीस मुझे दिल के दफ्तर वांगुर चाप थी तू दिल के गति आस्ते आस्ते आती थी वेंदे अरे जेडी वो मुझे प्यारी आ ओडी मुझे ततला साल बनाए जुल्म आगे के हद क्रास के तो कोमा था तू जो हेलो दोस्त सुनजो दोस्त आने ने मत हो गया तो तू उनकी गाड़ी सलाह दे तो जिया हाणी मां ने एड़ो कंट्रोल क्या जिया लाइसेंस टोटल कंट्रोल मछन के कंट्रोल आजकल वो मछन के कंट्रोल नहीं करे सलाह वठ जलेबी मां कमाला हद थी वई यार ये जो सुबह का वठी तो शाम ताईं मोबाइल के चिमड़े थी ये की चिमड़े जो नथी के त में जंतु अची पियो आकुर पाए जो फरमाइश की मोबाइल जी टेबलेट जे तो वो उठ जा अरे जवाब छोटे जो टेबलेट ला रहे तमाम की कंपनी की खोली नहीं अरे छड़ मजाक करे प्यार से समझाई तू नहीं समझी भी थी का अरे प्यार का वधी काल हाने पातरन ताई पहुंचिया समझे करे तो बात क्या है ओ बा मुझे पता ये लते मजा आया था मुझे प्यारा ये हेलो छोटे जो भी तो छोटे बजाए छोटो रे भी ए मजे करे तो भी मां तो नंदी बात रटे ने मारी चाहिए हां शादी के 6 महीना पूरा थियण वारा अथसि पात्रेशन वारी फिल्म शुरू थी हा बिल्कुल सही तो चए पर मुझे केड़ी खबर तो या अंग्रेजी फिल्म आवियन पाटन वाली कैप्टन मार्वल की वापसी आ हूं तो उनके सोरन पाटन वाली सिंधी फिल्म सब्जी पांजे सिनेमा में लगाई हाने तो सिनेमा पर निकल में भजी पियो कारखान में भी तू आजा निकल प्रोजेक्टर भी पानी दिया तू सही है मेरा दोस्त जिंजा एडा अंदर सड़ल हथन शादी का हद में जेकॾहिं तूं पंहिंजी ज़ाल जो चहिरो मुबारक मूंखे ॾेखारी आहे न हिन महिल इहा नौबत न अचे हिनखे कॾहिं बि गंद नथी वञे हिन में अलाह खिलजीअ जो रूप दुनिया के खबर आ मां केॾो शरीफ मां औरत एतिरा नसा खां पोइ दंग हा तूं हिकिड़ो कमु कर मूंखे पंहिंजे घर वठी उते मां तव्हां ॿिन्ही ज़ाल मुड़ुसनि खे गुड़ मां
थोड़ो मां की जो खीर खट छो ना तभी खीर खट गरीब गुरबो भी पिए ना माखी मागी इहा ॻाल्हि सही आहे हे लकड़ी बटे ॾींहं छॾियूं था जे पाणी नक ताईं पहुतो न पोइ मां तोखे वठी अचुसि पोइ वेही असां फ़ैसिलो करे असां हाटाए जे ॿीहर लावा हणायूं ठाव कराए कोशिश कर त पाणीअ खे वात ताईं नाड़ गोता कईंदे एतिरो तारू मां बि आहियां बसि हाणे मूंखे लॻे थो त तव्हां जहिड़ा दोस्तनि जी ज़िंदगी अगरि मिली त मां हिन किरकिरी ॾाकण तां कॾहिं बि न किरंदुसि पोइ मां घुराईंदुमि घुराए हा ठीकु आहे अचिजांइ हा भई फोन कयईं त अचिजांइ बाजू आदत घुरा दे कयो तो फोन वाले बोला चुकी हां वाह और भी आकाश बनंदो आहे न धरती ते मिले की फूल से मिलंदो आहे हाणे छॾावा लॻो तूं हिते वेह त वेह मां अचां थो थोरो लाइब्रेरी में किताब ॾिसणो ठीक आहे कोई भी कुछ होता है पंहिंजो आशियानो आहे पुराणो अॼु असां बि थोरो कुझु छो न मां यादि कयां बि इल्म हासिल करणु तमामु सुठी ॻाल्हि आहे अॼुकल्ह त जेके बि माण्हू आहिनि उहे इल्म इन करे था हासिल कनि त ॿिए ते इल्मी लोभ चाढ़े सघनि पाण बि कुझु अहिड़ो हासिल कनि था घुमण जा पैसा
ज़ेबी जे लाइ कजे छा? हाँ? भला ॻाल्हि ॿुध, कुझु हुजे त तूं ज़ेबी वठूं या कीअं वठूं? हाँ? चवनि था सभु माण्हू हुनजी माउ खे पैसा ॾेई शादी करे। मां बि तोखे पैसा ॾियां, मूंखे बि ज़ेबी अची ॾे न। ए यार तूं कगलो माण्हू आहे, वरी तूं वरी कारो पैसा ॾियो, तूं ज़ेबी खे वठ। हाँ? मां ॿिए खे खपाए? हाँ? ॿिए खे खपाए खोड़ पैसा? ॿी खे खपाए ज़ेबी खे वठनि? हाँ मामा। अरे हे त अजीब माण्हू आहे, इहो पहिरियों दफ़ो ॿुधंदासीं त अंबरा रखियो भाई करोड़ा वठी। हाणे ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो कमु था कयूं, ज़ेबी जे नाले ते चंदो था कयूं। न मामा न, मां ज़ेबी जे नाले ते न पिने। हाँ, ज़ेबी टेम न अचे। चंदो कंदो ते ज़ेबी मथां लॻे या असां न पिना? मामा मूंखे ज़ेबी अची ॾे। ज़ेबी न त मां रोई थो मां ज़ेबी अची ॾे। मूंखे तूं त ज़ेबी जो ॿी बि वठी ॾियां। जमाल जे सलाह कयूं था असां तोखे इनशाला कंहिं सुठे के जनरल स्टोर तां ज़ेबी वठी ॾियां। तो मामा ज़ेबी मां दुकान खोलियो आहे न, उतां वठी मां। हाँ? ये ज़ेबी अची ॾे? ज़ेबी वठी ॾे। हाँ? ज़ेबी अची ॾे? हाँ। पोइ मां किश्ता हाँ। खिला हवा वला अदा करियां। मूमल खे मिजाज जा अखियुनि में अंगूर। वाह जो शेर आहे, पर असांजे अंदाज़ में त कमाल आहे। मूमल खे मिजाज जा अखियुनि में, मूमल खे मिजाज मूमल खे मिजाज जा मूमल खे मिजाज जा अखियुनि में अंगूर। मूमल खे मिजाज जा बाबा मूमल जो बैच पे पढ़ी बेत पढ़ण त हॉबी रही आहे पंहिंजी। हा सॼी ज़िंदगी असां इहे बेत ई पढ़िया। हा मां ऐं मुंहिंजो दोस्त जमाल असांजो त शेवो ई इल्मु ऐं फहम हासिल करणु रहियो। हा इल्मी मामले में असां ॿई हिते हूंदा हुआ। जमाल इल्मु ॿुधींदो आहे, मां विराईंदो आहियां। ज़मीन ते पेर न हूंदो आहे इल्मी हवा। छा ॻाल्हि थी चवां? हाँ तो अमां बेच क्या पढ़ी? हा जी बेत को पढ़ा। हा रेट यादि आहे सॼो? याद आई तो ॿुधायो न। याद त आहे, याद त बिल्कुलु आहे। तमामु बहितरीनु हिकिड़ो बेत आहे। चए थो त मूमल खे मिजाज जा, मूमल खे मिजाज जा अखियुनि में अंगूर। हाली इहा लाइन हज़म थियो। मूमल खे वॾो हुजे न, उनजी वरी जेका अदायगी बि वरी उन लेवल जी हुजे। हाणे हीअ जेका हिकिड़ी लाइन आहे, हिन में ई इंसानु गुम थो थी वञे। मूमल जे मिजाज जा अखियुनि में अंगूर। हालांकि इहो अंगूर हुजणु हिन जे करे जो ॾिसो तव्हांजूं जेके अखियूं
मां तव्हांखे भला तूं चई सघां थोरी ॾुखियाई थी थिए थैंक यू तव्हांखे त चवां त तुंहिंजी अखि जो जेको हीउ तारो आहे इहो अंगूर वांगुरु गोल अंगूर ठीकु हाणे हिकिड़ो हीउ तारो आहे ऐं हिकिड़ो हू तारो आहे वाड़े तारा गोल तारा चुपते चुपतो सारी रात कॾहिं अवां जी कहिड़ी बात उब सॼे में पहुतो था साझी तारे निकिरो केॾी प्यारी खिलत तू तो ॾाढो मज़ेदार आहे अल्लाह केतिरो बम्बई बेकरी जे केक जेतिरो हाँ तो उन ॾींहुं तूं मुंहिंजो मोबाइल नंबर खणी न ते मोबाइल ते सेव करे लियो इहे ते असांजे सचे इश्क जूं करामतूं आहे कम थी वियो खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा ये छा कहाँ पंहिंजो नालो न लिखियो आहे सिर्फ़ ज़ेड लिखियो आहे हाँ इहो ABC जो आख़िरी अखर आहे Z अॼु खां पोइ इहो असांजी ज़िंदगी जे ॿिया के अखर ज़ेड पंहिंजी ज़िंदगी बि हाणे बसि हिते ई स्टॉप हाणे असांजी ज़िंदगी में बि अजीब क़िस्म जी तब्दीली थी अरे पर मुंहिंजी त शादी थियल आहे ये छा चई इहो त ॾाढो ग़लति चई छो चई इहो लखापुर जो शहर कॾहिं निकितो भला छो शादी न करे हा छा तकड़ चई न उमरी छा हुई तुंहिंजी अञा त खीर पिया माण्हू साईं ज़ालिमनि का शइ नथा अञा छोकिरियूं वॾियूं नथियूं थियनि हेॾा पणजनि नथियूं पर इहो कहिड़ो गदावा थी जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त तोखे मुंहिंजी शादीअ ते एतिरो सदमो पहुचंदो ऐं जेकर शादी न करिया हा हाणे ॻाल्हि ॿुधो मां त सदो बर्दाश्त करे वियो त मां जमाल खे न ॿुधायां तूं शादीशुदा छो छो त हो तोखे इहो चवंदो त तूं मूमन जे बजाए सूणीअ ते मज़मून लिखो सोणीअ ते छो छो त सूणी उहा वाहिद सूरमी हुई जंहिं पंहिंजे मुड़ुस दम खे छॾे प्यार सां मोहबत कई तो मां बि मां इहा उमेद थो रखां मूमल जे बजाए मूंखे सोणीअ जे रूप में ॾिसणु थो चाहियां ॻाल्हि ॿुधो सच पुछे मुंहिंजी दिलि थी चए त बसि मां तोसां गॾु ई वेठा जेकॾहिं मूंखे बिहार न करे न त लॻो ई कजांइ पर बसि कुझु न कुझु छा छा हिकिड़ी छोकिरी हुनजी आई थी हिते ओ अल्लाह छोकिरी कीअं हिते आई जमाल साहब खां किताब जी करेक्शन कराई उन करेक्शन कराइण में जेको मज़ो थियो आहे तव्हांखे ख़बर ई न आहे छा थियो आहे मां तव्हांजो आई अचण सां ई जमाल साहब खे वेझो वेठी उन खां पोइ थोरो अञा वेठो हू त वेझो आई तूं मुंहिंजे वेझो छा नथो अची मां त प्रैक्टिकल करे ॾेखारियो प्रैक्टिकल करण जा छो त मुंहिंजो यार जमाल आहे न उन में वॾियूं क्वालिटीज़ पर हू थोरो लॼाड़ो हा एॾो लॼाड़ो आहे हे वॾा वॾा ॾुखिया कम मूंखे चली वियो
पाण न करे सघंदा ॿियो त हाणे बि तव्हांजे कम सां वियो मूंखे ख़बर आहे छा चई छा मूंखे चई वियो त मुंहिंजो महिमान ईंदो हिते सारी नाले मां सम्झी मुंहिंजो सेठ चई सेठ मुंहिंजो महिमान ईंदो उनजी जो ख़िदमत कजांइ एॾी ख़िदमत कजांइ मां चयो साईं मां ऐं ख़िदमत न कयां जीअं चवंदो मां ख़िदमत कंदोमांसि ऐं हिन वक़्तु बि मां कोशिशि कयां थो त तव्हांजी एतिरी ख़िदमत कयां त जीअं जमाल खे ख़बर पई त हुनखे बाक़ाइदे लॻे त मुंहिंजो यार महिमान नवाज़ आहे ऐं एतिरो महिमान नवाज़ आहे इम्तिहान आहे तव्हांखे ख़बर लॻे I love you, John. तकल जी तव्हां अची वियो जी सर हे त याद कराया याद करण जी तव्हां यामत हा सर मूमल खे मजाज जा अखियुनि में हाणे हाकमन खे ज़ोर भरू ज़बरू ॾाढी तकड़ तो करी अमीर ॾाढी तकड़ पहिरीं सिट किथां जी ॿी सिट किथां जी न लफ़्ज़नि जो ख़्याल न काफ़े ऐं लतीफ़ जी ख़बर अफ़सोस आहे यार तो जहिड़े माण्हुनि ते छोकिरीअ सां त बेइज़ती न कर न छा तो खां ग़लती ही बेत हिन तरह आहे तूं बि गौर सां ॿुध मूमल खे मजाज़ जूं तारनि में तबरूं मूमल खे मजाज़ जूं तारनि में तबरूं घणे हाकमन खे ज़ोर भरियूं ज़बरूं इहा लाइन विसरी न तक़रीबन किताब सॼो यादि आहे ही सिक बदस हूंदी थोरो गौर कर काक कंदी कबरूं असो कंदे बड़े मुंहिंजा दोस्त वाह इहो थी असांखे यादि ऐं तूं त ॾींदा पई कई त महिमान खे चांहि चवंदो पीआरी अॼु भला न खणी ॾे उहो त उन ॾींहुं हाणे वञा न वञा त छो मसलो न आहे पर ईअं न त चांहि जे वक़्ते में पाण इश्तिहार मिलाए छॾियो थींदो आहे न ईअं हिकु कप चांहि ॿिनि दिलनि खे मिलाए मुंहिंजे दोस्त जी ॻाल्हि